एनएफसी जेसी ताईं तब्दील न थींदो तेसी ताईं ईअं ई हूंदो। एनएफसी तब्दील थींदो त सूबनि जो हिसो वधंदो। आइन में लिखियलु आहे त सूबनि जो हिसो वधी सघे थो पर घटिजी नथो सघे। समूरनि सूबनि चयो त वफ़ाक़ कदम खणे सूबा पंहिंजो हिसो विझंदा। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जी प्रेस कॉन्फ्रेंस। संदसि चवणु आहे त ॾुखिये वक़्त में इतफ़ाक़ी राय सां फ़ैसिला करणा पवंदा। वफ़ाक़ 3 हफ़्तनि ताईं पेट्रोल ऐं डीज़ल जा अघ न वधाया। असां ग़रीब माण्हुनि खे अटे ते सब्सिडी ॾियण पिए चाही पर सूबाई हुकूमतुनि ऐं वफ़ाक़ इतफ़ाक़ न कयो। महांगाई अचणी आहे, ग़रीबनि खे बचाइण जी कोशिशि कंदासीं। ख़ुशी आहे त ट्रांसपोर्ट हुकूमत स्कीम जी हिमायत कई आहे। ट्रांसपोर्टर 28 फरवरी वारा भाड़ा बरक़रार रखण जी ख़ातिरी कराई आहे। ट्रांसपोर्टर जा वाधू ख़र्च सिंध हुकूमत पाण बर्दाश्त कंदी। सिंध हुकूमत ऐं पब्लिक ट्रांसपोर्ट भाड़नि में इज़ाफ़ो न करण ते इतफ़ाक़ करे वरितो। वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो चवणु आहे त कोच, मिनी बस, कोस्टर ऐं वैन जे भाड़नि में ट्रांसपोर्टर इज़ाफ़ो न कंदा। ट्रांसपोर्ट खाते पब्लिक ट्रांसपोर्ट सां गॾिजाणी में हिकमत अमली जोड़ी। ट्रांसपोर्टरनि सिंध हुकूमत जी स्कीम में हिसो वठण ते राज़िपो ज़ाहिर कयो आहे। 28 फरवरी खां पहिरियां वारनि पब्लिक ट्रांसपोर्ट जे भाड़नि में इज़ाफ़ो न थींदो। रजिस्टर बसुनि खे ₹1 लख वफ़ाक़ तरफ़ां सूबाई हुकूमत ॾेई रही आहे। रजिस्टर बसुनि खे सिंध हुकूमत तरफ़ां ₹2 लख ॾिना वेंदा। हिन आछ ते सभिनी इतफ़ाक़ कयो। ट्रांसपोर्टर जा इज़ाफ़ी ख़र्च सिंध हुकूमत पूरा कंदी। ट्रांसपोर्ट सां वाइदो कयो त जेको बि उन्हनि जो नुक़सानु थींदो उन्हनि जो अज़ालो कयो वेंदो। ट्रांसपोर्टर खे पैकेज ॾियण जो मक़सदु भाड़नि में इज़ाफ़ो न करणु आहे। स्कूली गाॾियुनि जा भाड़ा न वधाया वञनि, उन्हनि खे सब्सिडी ॾिनी वेंदी। स्कूल बसुनि बाबति तालीम खाते खे हिदायत कई आहे त स्कूल गाॾियुनि खे बि मदद मिलंदी। रूट परमिट खां हटी करे हलंदड़ गाॾियूं गैर क़ानूनी आहिनि। रूट परमिट न रखंदड़ गाॾियूं हिन सब्सिडी मां फ़ाइदो हासिल न करे सघंदियूं। केरु भाड़ो वधाईंदो उनखे पकड़ींदासीं। लॉकडाउन न पर बाज़ारुनि या ऑफिसुनि जो वक़्तु तब्दील करण जे लाइ ॻाल्हियूं हलनि पियूं। उन ते अॻिते हली को फ़ैसिलो थींदो। ट्रांसपोर्ट अॻुवाणनि हाजी तबाब ऐं मलक शबीर जो चवणु आहे त असांजे ट्रांसपोर्ट चङी हालतुनि में भाड़ा न वधाइण ते इतफ़ाक़ कयो आहे। सिंध सरकार ॾाढो मौक़ुफ़ पेश कयो ऐं हिक ॿिए ते इतफ़ाक़ करे मुतफ़िक़ थिया आहियूं। वधंदड़ भाड़नि खे रोके पुराणो भाड़ो वठण ते इतफ़ाक़ कयो ऐं यकीन ॾियारियूं था त हिन वक़्तु चङी हालतुनि में सब्सिडी ॾियणु आसान क़दम आहे। मुल्क जी ज़रूरतुनि जे लाइ ॿारनि जा मुनासिब ज़ख़ीरा मौजूदु आहिनि। अवामी रिलीफ जे लाइ क़दम खयां पिया वञनि। शयुनि जे अघनि में वाधि रोकण जे लाइ ट्रांसपोर्ट खे सब्सिडी ॾिनी पई वञे। मुसाफ़िर बसुनि खे ₹1 लख माहवार सब्सिडी फ़राहम कई पई वञे। मिनी बस ऐं वैन खे ₹40,000 माहवार सब्सिडी ॾिनी पई वञे। माल बरदार गाॾियुनि खे 80,000 ऐं माल खणंदड़ वैनुनि खे 35,000 सब्सिडी ॾिनी पई वञे। वज़ीर आज़म शहबाज़ शरीफ़ जी सदारत ते पेट्रोलियम शयुनि ते सब्सिडीअ जो जाइज़ो वठण बाबति इजलास। संदसि चवणु आहे त निज़ाम में शफ़ाफ़ियत जे लाइ इहा रक़म डिजिटल वॉलेट ज़रिए ॾिनी पई वञे। बलूचिस्तान हुकूमत क़ौमी पैकेज जे लाइ तइ थियल रक़म जमा कराई आहे, जेको वाखाण जोॻो अमल आहे। उमेद त ॿिया सूबा पैकेज जे लाइ जल्द रक़म जमा कराईंदा। 3 हफ़्तनि में ₹129 अरब जो अवाम खे रिलीफ ॾिनो वियो आहे। पेट्रोल लेवी में ₹80 फ़ी लीटर घटिताई करे अवाम खे रिलीफ ॾिनो वियो। रेलवे ₹6 अरब जी सब्सिडी फ़राहम करे पई। ट्रेनुनि जे भाड़नि में वाधि न पई कई वञे। टूल टैक्स में 25% वाधि जो फ़ैसिलो वापसि कयो वियो आहे। ईंदड़ ॾींहनि में मुख़्तलिफ़ ज़िलनि में बरसातुनि जो इम्कान आहे। सखर, कशमोर, घोटकी, जामचोरो, शिकारपुर, जैकबाबाद, लाड़काणी, कंबर शहदादकोट में बरसाति ऐं कुझु हंधनि ते गड़ो पवण जो इम्कान आहे। सिंध हुकूमत इम्कानी बरसाति सबबि लाॻापियल इदारनि खे अलर्ट करे छॾियो आहे। सूरत हाल खे नज़र में रखंदे शहरी इलाइक़नि में नेकाल जा इंतज़ाम यकीनी बणाया पिया वञनि। सीनियर वज़ीर शर्जील इनाम मेमण जो बयानु। संदसि चवणु आहे त मौसमियात खाते मूजिबि बरसातुनि जो सिलसिलो 6 अप्रैल ते वधीक शिदत इख़्तियार करे सघे थो। ज़िले इंतिज़ामिया, बल्दियाती इदारनि, रेस्क्यू सर्विस ऐं ॿियनि खातनि खे मुतहरिक कयो वियो आहे। हेठाहिनि वारनि इलाइक़नि जे रहवासियुनि खे एहतियाती उपाउ गैर ज़रूरी सफ़रनि खां पासो करण जो मशवरो ॾिनो वियो आहे। फ़सलनि जे तहफ़ुज़ जे लाइ अॻुवाट क़दम खयां पिया वञनि। सिंध हुकूमत हारियुनि सां गॾु बीठल आहे। नुक़सान जे इज़ाले जे लाइ हिकमत अमली जोड़ी पई वञे। अमेरिकी सदर ट्रंप तरफ़ां ईरान में तबाह थियल F-15 जहाज़ जे गुम थी वियल ऑफिसर खे हिफ़ाज़त सां बचाइण जी दावा। संदसि चवणु आहे त अमेरिकी फ़ौज तारीख़ जो सभ खां वॾो रेस्क्यू ऑपरेशन कामयाबी सां मुकमल कयो। ईरान जे ख़तरनाक जबलनि में दुश्मन जे इलाइक़नि मां बहादुर सिपाही खे कढियो वियो। हू हाणे मुकमल तौर ते महफ़ूज़ आहे।
तारीख़ में पहिरियों भेरो आहे त ॿिनि अमरीकी पायलट्स खे दुश्मन जे इलाइक़े मां हिफ़ाज़त सां कढियो वियो। कॾहिं बि कंहिं अमरीकी सिपाही खे अकेलो न छॾियो वेंदो। ऑपरेशन दौरान ख़राब अॻुवाणी कंदड़ केतिरनि ई ईरानी फ़ौजनि खे ख़तमु कयो वियो आहे। अमरीकी सदर समाजी राब्तनि वारी वेबसाइट ते तबाहीअ जी वीडियो जारी करे छॾी। अमरीकी अफीसर जी ॻोल्हा जे लाइ आयल वधीक हिकु अमरीकी जहाज़ खे किराए तबाह कयो वियो आहे। ईरानी पासदारान इनक़लाब जी दावा। रूसी टीवी तरफ़ां पायलट जी ॻोल्हा वारे हंध ते शकी हेलीकॉप्टर तबाह थियण जी वीडियो जारी करे छॾी। न्यूयॉर्क टाइम्स जो चवणु आहे त फाथल ऑफिसर खे रेस्क्यू जे लाइ आयल 2 अमरीकी जहाज़ ईरान जे हिक ॾोराहे अॾे में फासी पिया, जंहिंखे कढण जे लाइ वधीक 3 जहाज़ मोकिलिया विया। फाथल ॿिन्ही जहाज़नि खे तबाह कयो वियो जीअं ईरान इस्तेमालु न करे सघे। अमरीकी सदर जे 48 कलाकनि जे अल्टीमेटम ते ईरान जे ख़ात्मुल अंबिया सेंट्रल हेडक्वार्टर जे तर्जुमान इब्राहिम ज़ुल्फ़कारी जो सख़्तु जवाब। सदर चवणु आहे त जेकॾहिं जंग वधीक तेज़ थी त सॼो खितो अमरीका ऐं इसराइल जे लाइ दोज़ख बणिजी वेंदो। वधीक अगराई जो जवाब सॼे इलाइक़े में सख़्तु रद्द अमल सां मिलंदो। ईरान खे शिकस्त ॾियण जो ख़्यालु हाणे हिकु दुबड़ में तब्दील थी चुको आहे, जंहिंमें मुख़ालिफ़ पाण ॿुॾी वेंदा। आलमी एटमी तवानाई एजेंसी के अॻूणे सरबराह मोहम्मद अल-बरादी तरफ़ां अमरीकी सदर ट्रंप के 48 कलाकनि की डेडलाइन ते सख़्त तनक़ीद। संदसि चवणु आहे त गॾियल क़ौमूं, सिक्योरिटी काउंसिल, एंटोनियो गुतेरेस, यूरोपी काउंसिल, फ्रांस, चीन ऐं रूस कुझु कनि। इन खां अॻु जो ट्रंप खिते के बाहि जे ॻोल्हे में तब्दील करे छॾे। नार मुल्क में महिरबानी करे कुझु कनि। छा ट्रंप जे जुनून खे रोकण जे लाइ कुझु बि नथो करे सघिजे। अमरीका और इसराइली फौज जा ईरान ते हमला जारी। ईरान के पेट्रोकेमिकल सहूलतन ते हमले में 5 ॼणा मारिजी विया ऐं 170 ज़ख़्मी। अमरीका ईरान के शाहकार स्पोर्ट स्टेडियम के भी तबाह करे छॾियो। स्टेडियम तारीख़ी मैचुनि की मेज़बानी कंदो हुयो। अमरीकी और इसराइली हमले में सख़्त ज़ख़्मी थियल ईरान जो अॻूणो परॾेही वज़ीर कमाल खराज़ी भी शहीद थी वियो। ऑपरेशन वायदा सादिक 4 जी 95 ही लहर। ईरान जा खिते में अमरीकी फौजी थाखन ते कासिम, खैबर शिकन और गदीर मिसाइलन से हमला। कार्रवाई में अमरीकी फौजी थाखन, इसराइल से लाॻापियल वापारी जहाज और इसराइल के केतरनि इलाइक़नि के निशानो बणायो वियो। ईरान जा इसराइल के गादी वारे हंध तल अबीब ते मिसाइल हमला। इलाइक़ो धमाकनि सां गूंजी पियो। ईरान जा कोयत में गैस फील्ड और नाणेवारी बाज़ार की ऑफिस ते ड्रोन हमला। बिजली पैदा कंदड़ यूनिटन में बाहि भड़की पई। कोयत के पानी और बिजली वारी वज़ारत चयो आहे त ईरानी ड्रोन हमलन में पावर प्लांट्स और डिस्टिलेशन प्लांट्स के भी निशानो बनायो वियो ऐं हमलन खां पोइ 2 पावर जनरेशन यूनिट बंद कया विया। पाकिस्तान समेत सॼी दुनिया में ईसाई अॼु ईस्टर मल्हाए रहिया आहिनि। गिरजाघरनि में दुआई तक़रीबूं। सदर आसिफ अली ज़रदारी ऐं वज़ीर आज़म मोहम्मद शहबाज शरीफ तरफ़ां ईसाई बिरादरी के ईस्टर जो वाधायूं। हीउ ॾींहुं रहम, उमेद, निजात ऐं बुराईअ ते नेकी जी फतह जो वाज़े पैगाम ॾिए थो। सदर ईसाई मर्द ऐं औरतूं असांजे स्कूलनि, इस्पतालनि, सरकारी इदारनि ऐं हथियारनि फ़ौजनि में ख़िदमतूं सर अंजाम ॾेई रहिया आहिनि। पाकिस्तान में ईसाई बिरादरीअ खे इज़त ऐं वक़ार सां ॾिठो वेंदो आहे। दुआ है तो खुशी जो ही ॾींहुं ईसाई बिरादरी असांजे मुल्क ऐं दुनिया जे लाइ अमन, इस्तेहकाम ऐं खुशहाली आणे। मौजूदा छिकरान वारी सूरत हाल में सभिनी मज़हब जे अमन जी तालीम ऐं हौसला अफ़ज़ाई वधीक अहम थी वई आहे। सभिनी शहरनि ख़ासि तौर ते अक़लियतुनि जे मज़हबी, मुआशी ऐं तालीमी हक़नि खे यकीनी बणाइण हुकूमत जी तरजीहुनि में शामिल आहे। वर्क्स एंड सर्विसेज ऐं जेलनि वारे वज़ीर अली हसन ज़रदारी जे टंडो अलहयार वेझो ॻोठ दरिया खान मरीआबाद। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी गुलाम कादिर मरीअ जी लाॾाणे ते पोइरनि सां तइज़ियत। मरहूम जे मग़फ़िरत जे लाइ दुआ घुरी। सूबाई वज़ीर अली हसन ज़रदारी जो चवणु हुयो त गुलाम कादिर मरीअ जे विछोड़े ते खेसि दिली अफ़सोस थियो। हिन पार्टी जे लाइ वॾियूं क़ुर्बानियूं ॾिनियूं। संदसि विछोड़े जो ख़ाल कॾहिं पूरो न थी सघंदो। अल्लाह ताला वारसनि खे सबुर ॾे।
ठुले वेझो ज़मीनी तकरार तां मामन ऐं भाणेज जे झेड़े में नींगरी मारिजी वई। मामे फायरिंग करे भाणेजी यास्मीन नुनारी खे गोलियूं खणी क़त्ल कयो। वाक़े खां पोइ जवाबदार फरार थी वियो। नींगरीअ जो लाश अस्पताल मुंतक़िल। पेट्रोलियम शयुनि जे अघनि में वाध ऐं महांगाई ख़िलाफ़ अवाम सरापा एहतिजाज। हैदराबाद में वकीलन हैदर चौक ते एहतिजाजी कैंप क़ाइमु करे वरिती। वापारी एसोसिएशन जे सॾ ते मीरपुर पठोरे में बेशटर बंदि हड़ताल। जाती में शहरनि कारोबार बंदि करे रैली कढी। बहराम में मुख़्तलिफ़ धुरियुनि जो एहतिजाज। गंबर लाड़काणू रोड बंदि करे छॾियो। दड़े में बेशटर बंदि हड़ताल सबबि मुख्य बाज़ारनि समेत नंढा वॾा कारोबारी मर्कज़ बंदि थी विया। अॻवाननि जो चवणु आहे त पेट्रोल जा अघ वधाइण खां पोइ महांगाई सबबि ग़रीब अवाम ख़रीदारी जी सघ विञाए वेठो आहे। दिहाड़ीदार मज़दूर जो घर वेहिजी वियो आहे। महांगाई ते ज़ाब्तो आणे मज़दूर तबिके मां बेचैनी ख़तमु कई वञे।